निगरान हुकूमत पेट्रोल जूं क़ीमतूं घटाए आम माण्हुनि ताईं रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो कयो, पर इंतहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त वापारियुनि, दुकानदारनि हथरादू ज़ख़ीरा अंदोज़ी करे हथ जा रेट मुक़ररु करे आम माण्हुनि ताईं रिलीफ न पहुचायो। महांगाईअ जो जिन बोतल में वञण लाइ तयार ई नाहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इंसानी हक़नि जी तंज़ीम जे मर्कज़ी रहनुमाउनि फ़कीर महमद अब्बासी, असद नारेजो, महवल मोगेरीअ कयो। उन्हनि वधीक चयो त निगरान वज़ीर आला रिटायर्ड जस्टिस मक़बूल बाक़िर खे नोटिस वठी आला ऑफिसरनि खे सख़्त हिदायतूं जारी कनि त हू बाज़ारनि में अची दुकानदारनि, वापारियुनि, सब्ज़ी फ्रूट, दवाउनि, गोश्त, मच्छीअ जा अघ वधाईंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कनि जीअं आम माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। रिपोर्ट सैयद ज़वार हुसैन शाह, इबरत न्यूज़, रानीपुर।